तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। कलोई शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे वसायो मोरो। तालुके जे ॿोॾि मुतासिरनि जे लाइ आयल इमदादी राशन में पंहिंजा नवाज़े मुतासिरनि जे लाइ आयल टें राशन सफ़ेद पोश माण्हुनि खे ॾियण ख़िलाफ़ समय माण्हुनि जो कलोई नवकोट रोड ते मुख़्तलिफ़ हंधनि ते धड़ाधड़ धरणा मुख़्तियार कलोई जी गाॾी जो घेरो तपेदारनि ते पंहिंजे नवाज़े जा इल्ज़ाम मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल गाॾियूं रोड ते फासी पियूं। सवे माण्हू दरबदर थी विया। अरबाब लुत्फ़ुल्लाह जे अॻियां मुज़ाहिरनि जूं दाहूं ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हायां थो मसइलो हल थींदो। अरबाब लुत्फ़ुल्लाह जंहिंखां पोइ साबिक़ वज़ीर आला अरबाब गुलारनि जो पुटु पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं इंतिज़ामिया खे तंबा कयो त कंहिं बि सियासी माण्हू खे सरकारी कम में इनवाल्व न कयो वञे, बिना फ़र्क़ जे अवाम जी हिन वक़्तु मदद कई वञे। जंहिंखां पोइ इंतिज़ामिया अरबाब इनायतुल्लाह जूं ॻाल्हियूं इंतिज़ामिया सां कामयाबु थी वियूं। अरबाब इनायतुल्लाह जी ख़ातिरी ते मुज़ाहिरनि टिनि हंधनि ते लॻल धरणा ख़तमु करे छॾिया। उन मौक़े ते अरबाब इनायतुल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहंनि जे अंदरि हक़ीक़ी मुतासिर माण्हुनि खे बिना फ़र्क़ जे मदद न कई वई त आऊं अवाम सां गॾु हूंदसि। होॾां पीपल्स पार्टी जी MPA अरबाब लुत्फ़ुल्लाह ऐं डॉक्टर महेश मलाणी अलॻि अलॻि कलोई जी ॿोॾि सटियल इलाइक़नि जो दौरो करे रहिया आहिनि, जंहिं करे ज़िले इंतिज़ामिया थर पार कर बि मुकमल तौरु मुतासिरनि जी वाइर करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। जेके वाहन ते स्कूलनि में सरकारी अस्पतालनि में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जी अञा ताईं कंहिं वार नाहे कई। हिते जो मुख्तियाकार AC हिते वज़ीर आला सिंध जा नोटिस वठी हिते गाॾियूं त जाम मटनि थियूं ऐं सभु माण्हू आया आहिनि। मञूं था असांजो MPA साहिबु आयो, असांजो MLA साहिबु हिते आयो आहे, पर ख़ुदारा जेके मिसकिन मुतासिर थिया आहिनि जिन जा बच्चा वाहन ते वेठा आहिनि, हिकिड़े पासे वाह में पाणी उहो मौत आहे, ॿिए पासे हिन पासे पाणी उहो मौत आहे, मौत जी कंधी ते वेठा आहिनि। उन्हनि पंहिंजी मदद पाण तक अजा ठाहिया आहिनि। अञा उन्हनि जे घरनि मथे पनी बि कोन्हे। वज़ीर आला टेंट त ॾिना आहिनि, उहे टेंट हिते जा मक़ामी ज़मींदार मक़ामी माण्हू पंहिंजा ॻोठ सर्वे कराए उन्हनि खे टोकन वाइज़ ॾेई उन्हनि खे गिफ्ट करे रहिया आहिनि। जॾियो त सभिनि खे सरखा ॾियो, न को ॾियण जो कमु कोन आहे। मनपसंद माण्हू हिकिड़े ॿिनि खे मिलियो आहे, उहो एतिरो सॼी आवाम आहे, हुन में हिकु ॿिनि खे मिलंदो त सभिनीनि खे थींदो त बाबा असांखे छो न मिलियो, हक़दार आहियूं, असांजे हक़दार खे छो नथो मिले। हुनजे लाइ ॻाल्हायो आहे। सभु दोस्तनि खे हिते इतलाह करे छॾिजो त लिस्टूं मुख्तियारकार साहिब खे पहुचाई, लिस्टनि जे मुताबिक़ सर्वे कंदा, पंहिंजी सर्वे बि कंदा। अहिड़ी ॻाल्हि आहे। असां हुनखे एतिराज़ु कयो त बाबा सियासी माण्हू न खणी हलो गॾु, हिते लोकल माण्हू खणी हलंदा त एतिराज़ु कंदा माण्हू त बाबा लोकल हिकिड़ा खणी हलनि पिया, ॿिया कोन था हलनि त इहे एतिराज़ु थींदो न।